اشرح لي صدري أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. يا فتاح يا فتاح يا فتاح سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. أعوذ بكلمات الله التامة من كل شيطان وهمة من كل عين. سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين. لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم. الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا اذكروا الله ذكرا كثيرا وسبحوه بكرة وأصيلا. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين. ببركة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. صلى الله عليك छेड़े छेड़े तावजे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ मुहतशम प्यारी जमात सगोरी स्टेज पे मौजूद हज़रात उलमाए किराम सादाते किराम ऐ मौजा मोहतरम ऐ मुकर्रम जनाब खलीफो साईं मरियम फकीर खास केली दामत बरकातुहुल आलिया ऐं सजी जमात सगोरी जी खिदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।
उखा में तमाम असांजे फाजिल जलील आलिम नबील जिगर गोशे हजरत मुफस्सिर कुरान असांजे मुकर्रम साईं अल्लामा व मौलाना साईं उबैदुल्लाह दाहिरी दामत बरकातुहुल आलिया नक्शबंदी कादिरी उन्हनि जा फरमूदात तव्हां ॿुधा। उन्हनि तव्हांखे हज़रत इमामुल आरिफीन पीर सिंह रोज़े धणी रहमतुल्लाह तआला अलैहि जे जेको अक़ीदो आहे जेको तरीक़ो आहे उन अक़ीदे अहले सुन्नत व जमात जी वज़ाहत तमाम अहसन अंदाज में खूबसूरत अंदाज में फरमाई। मां वेठल हुयो साईं मां तकरीर हुते ओताक ते वेठे आवाज़ पहुतो पे मां ॿुधी वेठे अल्हम्दुलिल्लाह साईं जे कुछ फरमाए वयो उन जे मथां इज़ाफ़ो को वाधाव मां कोन कंदुसि। जेके ॻाल्हियूं साईं कयूं मां उन जी ताईद कंदुसि त अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो उहो आहे जेको तव्हां ऐं असांखे आलिम ॿुधाइनि था। अक़ीदो अहले सुन्नत जो उहो आहे जेको असांखे असांजनि मुर्शिदनि सेखारियो आहे। अहले सुन्नत जो अक़ीदो उहो आहे जेको क़ुरान मां साबित आहे। अहले सुन्नत जो अक़ीदो उहो आहे जेको हदीस पाक मां साबित आहे। को कई जगह ते वेही करे कब्र के सजदो करे असांजो इहो अक़ीदो नाहे। को कई जगह ते कई दरगाह ते कई मज़ार ते भंग चर्च बीहे असांजो अक़ीदो नाहे। को भी करे चवे त अहले सुन्नत व जमात वारा पंहिंजनि पीरनि खे पंहिंजनि मुर्शिदनि खे अल्लाह वारो दर्जो ॾियनि था इहो असांजो अक़ीदो नाहे। अक़ीदो असांजो उहो आहे जेको आलिम सगोरा बयान कनि था ऐं मुंहिंजे मुर्शिद इमामुल आरिफीन पीर सिंह रोदे वारे पंहिंजी मलफूज़ात शरीफ़ में बयान फरमायो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह दरगाह शरीफ़ तां उहो ई पैगाम अचे पियो जेको वेंदे मौजूदा सज्जादा नशीन पीर सिंह पागारा दामत बरकातुहुल आलिया जो तरीक़ेकार आहे। उहो कहिड़ो तरीक़ो आहे? उहो तरीक़ो आहे अहले सुन्नत व जमात वारो जेको वहाबियत खां बि पाक आहे जेको राफिज़ियत खां बि पाक आहे जेको कादियानियत खां बि पाक आहे। असां छेड़ींदा कंहिंखे बि न आहियूं त को चवे त मौलवी साहब पाण पंहिंजे तरफ़ां को हमलो करे कंहिंजे मथां एतराज़ करे न इहो असांजो तरीक़ो न आहे न ई असांजी तरबियत आहे। पर एतिरो ज़रूर आहे जेकॾहिं को वरी न असांजे अक़ीदे जे मथां हमलो कंदो आहे हूअं असां छेड़ींदा कोन आहियूं पर जॾहिं असां ते को हमलो कंदो त वरी असां छॾींदा बि कोन आहियूं। इल्म जो जवाब ॾींदा आहियूं लठ बाठो त मां अॼु ताईं कयो बि कोन्हे। इल्म जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं शरीयत जी क़ुरान पाक जी जेका ॻाल्हि आहे उहा कंदा आहियूं। मां अर्ज़ु एतिरो थो करणु घुरां मौलवी साहब साईं जन जेको तव्हांखे ॿुधायो इहो अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो आहे। इन खां ॿाहिरि को बि अक़ीदो न आहे। को वलण खान जो अक़ीदो को गुलण खान जो अक़ीदो इहो न आहे बल्कि असांजो अक़ीदो उहो आहे जेको अबू बकर सिद्दीक़ उमर फारूक उस्मान हैदर कररार इमाम हसन हुसैन पीरान पीर ऐं हज़रत रहबर रोज़े धणी असांखे ॿुधायो। अक़ीदो उहो आहे। बाक़ी को माण्हू आम छा थो करे उहा उन जी मर्ज़ी आहे उन जो ॾोह उन जे मथे आहे ऐं जेकॾहिं उन ग़लति कमु कयो त उहो उन जे मथां आहे। अल्लाह वारनि जा आस्थाना फैज़ जा मर्कज़ आहिनि। दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां असांखे पिराइण जी सिखण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला तमाम ऐं असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए ऐं अल्लाह ताला मां फ़क़ीर खे जो कुझु बयान कयां उहो हक़ सच चवण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला तमाम असां सभिनी खे हक़ सच ॿुधी उन जे मथां अमल जी बि तौफ़ीक़ नसीब फरमाए। मौलाना मोहम्मद अयूब साहब तव्हांखे चयो त हज़रत रोज़े वारे जो फैज़ लाड जी आखिरी पट्टीअ ताईं पहुतल आहे वरी जीत हिंदुस्तान ताईं पहुतल आहे सचो चई। पर हाणे मां मौलवियुनि खे चवंदुसि पंहिंजनि सिकंदरनि खे ख़ासि तौर ते बल्कि सभिनी खे चवंदुसि छो त सभु असां गॾु आहियूं। पीर सभु खीर
भलारा नेक सालेह चंगा गादिन वारा असां पाण उन्हनि जा खिदमतगार सब असां पाण में गॾु आहियूं जेको सुन्नी आहे मां सभिनी खे चवां थो तव्हां जॾहिं जीअं असां अल्हम्दुलिल्लाह तव्हां मुंहिंजे माता या मुंहिंजे वालिद अल्लाह साईं हुन जे क़बर ते मज़ार ते किरोड़े रहमतूं नाज़िल फरमाए जंहिं जवान तव्हां असांखे हक़ सच जो पैगाम ॿुधायो अच्छे ऐं कारे जी हुन सुञाण असांखे ॾिनी बाबा साईं रहमतुल्लाह तआला अलैहि तकरीर कंदा हा पोइ जॾहिं हज़रत गौसल आलमीन मुल्तान वारे साईं जो ज़िक्र कंदा हा त ईअं कोन लॻंदो त कंहिं पराए जो ज़िक्र थो करे लॻंदो ईअं हुजण पंहिंजे मुर्शिद जो ज़िक्र थो करे अल्लाह जे वलियन सां ॿियाई कबी कान्हे जाइज़ ई कान्हे उहा खोले बयान कबी आहे त मौलाना मोहम्मद अयूब फरमायो त पीर साईं रोज़े वारे जो फैज़ हिंदुस्तान ताईं माने मौलवी साहबन के चंदुस हाणे अखर थोरो हिकड़ो अखर वधायो तमा ईअं चओ त रोज़े वारे जो फैज़ हिंद ऐं सिंध ताईं त हुयो ऐं आहे पर अल्हम्दुलिल्लाह हाणे यूरोप ताईं बि रोज़े वारे जो फैज़ पहुची चुको हाज़री भरे पयो 2016 खां अॻु में 15 खां वठी मां सफ़र कयां पयो यूरोप ताईं रूस ताईं वयो आहियां तुर्की ताईं वञा थो अरब मुल्क त हुई मुंहिंजा सभु ॾिठल मके मदीने समेत इहे सभु मुंहिंजा मुल्क ॾिठल इन में कमाल हिन शरफ फ़कीर जो कुझु बि कोन्हे मां में छा आहे मां त कुझु बि कोन आहियां जेकॾहिं ओ इन जॻह ते मूंखे पहुचाइण वारो आहे दीन जो पैगाम ॾियण वारो आहे त नज़र रोज़े वारे जी आहे जेको सुतो पीर ॻोठ में पियो आहे पर जर जंग में फैज़ हुन जो जारी ऐं सारी आहे लेकिन हाणे इहो जुमिलो वधाए छॾियो अल्हम्दुलिल्लाह छो त शुक्र जो जुमिलो आहे मुंहिंजी पदाव कोन थींदो बल्कि रोज़े वारे जे फैज़ जो ज़िक्र थींदो त अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जो फैज़ किथे किथे पहुतो आहे अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजी बारगाह में शर्फ़ क़बूलियत नसीब फरमाए इख़लास नसीब फरमाए सभई गॾिजी करे मुंहिंजे महबूब जे मथां दुरूद ऐं सलाम पढ़ो टाइम ताईं घणो कोन वठण 2 बजे मूंखे तव्हां मां हथ कढणो आहे दुआ ख़ैर करणी आहे राति 3 बजे मां चूहड़ खां वापसि आयो चूहड़ में चूहड़ जमाली में जलसो कयो तमाम जमायत हुई फ़कीर अमीर बख्श वेठा वेठो आहे उहो बि मूंसां गॾु जलसे में हुयो ॿिया बि माण्हू हुया टाइम बि तव्हांजो बचाइणो आहे ॻाल्हि बि पंहिंजी करणी आहे जीअं ॻाल्हि बि रहिजी अचे ऐं तव्हांजो टाइम बि बचाइजे वल भत बि खाइणा आहे भत बि खाइबो लंगर खाइबो छो न खाइबो अल्लाह वारनि जे आस्थान जो हाणे सलात पढ़ी ॿुधायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह तबारक व तआला बजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरन व सब्बिहूहु बुक्रतन व असीला अल्लाह ताला बजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो ऐं अल्लाह ताला खिताब इरशाद फरमायो ईमान वारन के मोमिनन के उहे बाना जिन बांधन अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथा कलमो भरियो अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो ऐं ईमान वारो अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र कयो पर ज़िक्र थोड़ो न कजो अल्लाह जो ज़िक्र वध खां वध कंदा कयो
या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो उज़्कुरुल्लाह अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र कयो ज़िक्रन कसीरा थोरो ज़िक्र न कजो बल्कि घणी खां घणो ज़िक्र कजो मुंहिंजा ख़ालिक मुंहिंजा मालिक केड़ी मल ज़िक्र कयो अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आ जेड़ी मल वणे व ओड़ी मल ज़िक्र कयो न को उन जो वक्त मुक़य्यद आ न को सुबह जो वक्त मुक़य्यद आ न को मंझंद जो वक्त मुक़य्यद आ जेड़ी मल तोखे पाकाई आ ऐं जेड़ी मल तुंहिंजी दिल कढे ओड़ी मल मिठड़े अल्लाह जो ज़िक्र कंदो कर वसब्बिहूहु बुकरतन व असीला अल्लाह तबारक व तआला जी तस्बीह बयान कंदा कयो बुकरतन जो मतलब वा सुबह जो व असीला जो मतलब वा तमा शाम जे वक्त में सुबह जो ज़िक्र कयो अल्लाह जी तस्बीह बयान कयो अल्लाह जी हमद बयान कयो मतलब ही वा जो अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जेड़ी मल वक्त मिले व ओड़ी मल अल्लाह के याद कंदा कयो ज़िक्र 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 तवां जे कदे हज़रत इमामुल आरिफीन पीसी रोज़े धणी रहमतुल्लाह तआला अलैहि जे सिलसिले आलिया कादरिया जो जे कदे चइबो आ बाबा 2 किलो 3 किलो खीर वा वो खीर संभाइणो जी रात जो रखबो आ पो सुबह जो उन खीर के विलोड़बो आ पो विलोड़े करे उन मां मखण कढबो आ असुल खीर जी पंहिंजी ॻाल्हि आ पर ओ जेको उन मां अर्क निकतो आ जेके तव्हां चवंदा आयो मखण मखण तयार थी निकतो आ बाबा ये 3 किलो खीर जा हिकड़े पासे पर जेका ताकत जेको फायदो जेका बरकत ओ इन मखण जे चाणी में आ इन 3 किलो खीर में ओतरी कान मिलंदी इन मखण में उन जो निचूड़ आ जेकरे मां फकीर खां तू पुछी त हज़रत रोज़े वारे जे सिलसिले आलिया कादरिया जो निचूड़ छाए त मां हिक अखर में अर्ज़ कंदो मां रोज़े वारे जे सिलसिले जो सॼो निचूड़ अल्लाह जे ज़िक्र में आ नमाज पंहिंजो फर्ज़ आ वो अदा करणो आ ज़कात जे मथां लाज़िम आ वो अदा करनी आ हज बैतुल्लाह जे मथां लाज़िम थे अल्लाह तव्हां असां खे मदीनो ॾेखारे आमीन तो चओ यार तां जी दुआ कबूल थी पए मां तकड़ो थी अचे या जेके बि अहकाम वे अहकाम तव्हां असां जे मथां फर्ज़ कया पर हज़रत रोज़े वारे जो फरमान आ सदन इरशाद आ पाण फरमाइन था मुझो फकीर ऐं ज़िक्र पाण में हीअं हूंदा जी हीअं ॿ आङुरियूं हन पाण फरमाइन था जेको मुझो मुरीद सॾाए थो उन जे मथां लाज़िम आ त उहो निमाज़ खे बि न छॾे ऐं ज़िक्र खे बि न छॾे अल्लाह जो ज़िक्र त एॾो मिठो आ एॾो भलो आ रब जो ज़िक्र कंदो वञ दुनिया जा गम विसारींदो वञ दुनिया में तमा एकड़ो दस्तूर दिसो पेट जाओ बचड़ो पुत्र हुंदो आ जे कदे न फरमान थी पई अल्लाह पनाह में रखे त उन खां माइट ला ताल्लुकी कंदा अखबारुन में बयान ईंदा बाबा फलाणो नालो तस फलाणो खान पुत्र वा फलाणे खान जो वेठल गोठ फलाणो शनाख्ती कार्ड फैलाणो देह फैलाणी यूनियन कौंसिल तालको फैलाणो इन माण्हूअ असां खे ॾाढो तंग कयो आहे लिखण वारो केर हूंदो आहे पीउ बयान ॾियण वारो हुन जे मथां लिखियलु हूंदो आहे इज़हारे ला ताल्लुकी ताल्लुक टोड़ण जो इज़हार सको पीउ आहे पुट जे आफ़ालन जे करे उन मां ला ताल्लुकी कंदो आहे थोरो तवज्जो कजां अल्लाह वारनि जे आस्थाने ते अचण वारा पीउ जंहिं तोखे पालियो पोसियो वॾो कयो जॾहिं ॼाणी त लॾूं विराई मिठाइयूं विराई ख़ैरातूं कई मुबारकूं वरतई हार पातई हार पाराई सिकी लधो ॼाओ आहे पिनी लधो मिलियो आहे पर वीचारो जॾहिं वॾड़ो थियो नाफरमान थियो उन सागे तुझे सगे वालिदे गिरामी तोखे पाण खां ला ताल्लुक करे छडियो जुदा करे छडियो मां कुर्बान वञा उन मिठड़े अल्लाह जी ज़ात तां जो तू ऐं मां सॼी उमिरि उन जी नाफरमानी था कयूं रब ला ताल्लुकी कॾहिं कान कई आहे रब फरमाए थो बंदा हलियो आहे त मां तोखे माफ़ फरमाया